अस्सलाम वालेकुम दोस्तो, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? उमेद आहे त ठीकु हूंदो। अॼु मां मौजूदु आहियां दुनिया जी सभ खां फेमस जॻहनि मां हिकु जॻह टाइम स्क्वायर न्यूयॉर्क ते। ऐं सच पुछो त हिते क़दम रखंदे ई हिकु अलॻि फीलिंग अचे थी। हर तरफ़ वॾियूं वॾियूं कलरफुल लाइट्स, LED स्क्रीन ऐं वॾा वॾा बिलबोर्ड्स ऐं हज़ारे माण्हू। ईअं थो लॻे ॼण हीउ शहर कॾहिं सुम्हंदो ई न आहे। हिते दुनिया जी हर कुंड मां टूरिस्ट अचनि था, को फ़ोटू थो कढाए त को वीडियो रिकॉर्ड थो करे त को सिर्फ़ु ही अमेज़िंग एटमॉस्फेयर इंजॉय थो करे। मां बि सोचियुमि त एतिरो परे खां आयो आहियां त हर मोमेंट खे कैप्चर कयां। हलंदे हलंदे मूंखे स्पाइडरमैन ऐं बैटमैन बि नज़र आया ऐं उन खां अलावा ॿिया केतिरा ई हॉलीवुड जा कैरेक्टर बि नज़र आया। शुरू में त मूंखे ईअं सेकेंड लॻो ॼण शायदि का मां कंहिं मूवी जी शूटिंग में अची वियो आहियां, हिते का रिकॉर्डिंग थी थिए। पर पोइ ख़बर पई त इहे टूरिस्ट सां गॾु इहे सभु कैरेक्टर उन्हनि सां फ़ोटो कढाईंदा आहिनि। ऐं मूं त दिलि में सोचियो जेकॾहिं स्पाइडरमैन मूंखे पंहिंजे वेब मां पकिड़े कंहिं बिल्डिंग ते उछलाए छॾे त मूंखे हेठि लहण लाइ कीअं लहंदुमि? हेठि लहण लाइ मूंखे लिफ्ट मिलंदी या न मिलंदी? पर तंहिं करे मूं सिर्फ़ु फ़ोटो कढाइण जो सोचियो, हीरो बणजण जी का रिस्क न कई। हिते ही मशहूरु रेड स्टेयर्स बि आहिनि जेके तक़रीबन हिते हर टूरिस्ट हिते फ़ोटो कढाए थो। मां बि हिन रेड स्टेयर्स ते चढ़ियुमि ऐं उतां सॼो टाइम स्क्वायर ॾिठो ऐं सच पुछो त व्यू वाक़ई आउटस्टैंडिंग हो। हर तरफ़ माण्हू, लाइट्स, ट्रैफिक, हिकु ज़बरदस्त एनर्जी महसूस थी रही हुई। दोस्तो, राति जो त टाइम स्क्वायर जो सीन मुकमल ई चेंज थो थी वञे। बिल्डिंग ते रोशन LED ऐं वॾा वॾा एडवर्टाइज़मेंट ऐं हलंदड़ वीडियो ऐं कलरफुल लाइट्स। ईअं थो लॻे ॼण हीउ सॼो शहर हिकु लाइव शो बणिजी चुको हुजे। हिते बि तव्हांखे वक़्त जो अहसासु ई न थींदो, छो त राति हूंदे बि हर तरफ़ ॾींहं जहिड़ी रोशनी हूंदी आहे। सो बहरहाल मूं त मज़ाक में सोचियो जेकॾहिं असांजी सिंध जा चाचा हिते अची वञनि हा त उहे ज़रूरु चवनि हा त अदा हेतिरी लाइट्स जो इलेक्ट्रिसिटी जो बिल केरु पे कंदो। वाक़ई टाइम स्क्वायर हिकु टूरिस्ट स्पॉट न, पर हिकु अहिड़ो एक्सपीरियंस आहे जेको ज़िंदगी में घटि हिकु भेरो ज़रूरु करणु खपे। सो दोस्तो, मूंखे ॾाढो मज़ो आयो ऐं हलंदे हलंदे वरी मिलंदासीं हिकु नए व्लॉग में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।